होटल वारा जेके ने वॾा ला गर्ज़ अथई मतिलबु काढ़ो को गर्मी बाहि लॻी पई ॿियो हिन इंतज़ारु करियो 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 मां तबाह अची वञे नवाबनि वांगुरु बाबा हल न कॾहिं हिन मार पई घुमाए अचे यार नौकर त कोन्हे असां सॼो ॾींहुं हिते काढ़े में वेठा हूंदासीं हले हले कोन छा रसा लॻाया पिया न या बाबा दादी खां मार पई एॾी देरी थींदी आहे बाबा होटल पिया हलायो छा पिया करियो गर्मी लगी पई यार। अंधो न थी फज़ीलत सिख बाबा फज़ीलत सिख हा ॿुधाए छा खपे छा? चांहि खणी अच, चांहि हिकिड़ो कट चांहि दूध पत्ती चांहि कश्मीरी चांहि कारी चांहि बाबा दूध पत्ती चांहि खणी अच मिठी हुजे फिकी हुजे अरे बाबा मिठी हुजे ख़ुदा जी का मार पई चांहि जहिड़ी हूंदी आहे न ओड़ी चांहि खणी अच न मिठी फिकी कश्मीरी फलाणियूं टीरियूं छा पियो चांहि में भाई हिकिड़ी तेज़ मिठी हूंदी आहे हिकिड़ी हल्की मिठी हूंदी आहे हिकिड़ी फिकी हूंदी आहे नॉर्मल खणे नॉर्मल चांहि खणी हा कॾहिं खणी ईंदे हा कॾहिं खणी ईंदे छा चांहि चांहि जॾहिं मुंहिंजो मुंड थींदो तॾहिं खणी ईंदो। अड़े जॾहिं तुंहिंजो मुंड थींदो यार मूंखे लॻे थो सेठ खे शिकायत करणी पवंदी तो होटल में ई कढाइणो पवंदो ॿाहिरि होटल में या सेठ छा सेठ पे मूंखे कोन थो कढी सघे। अड़े मस्ती त ॾिस ॿार वारे जी मस्ती छो कोन थो कढाए सघे बाबा पोइ हिन लाइ त होटल ई मुंहिंजी आहे।